दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हांखे हिकु बहितरीनु ख़बर ॾींदो हलां त छाजे करे हाणे चाकर ख़ान अहिड़ो ॾंड रखियो आहे रुंडे जे मथां जेको रुंडो भरे बि कोन सघंदो। 10 लख बि ॾे, संग बि ॾे, सावल खे मेड़ियूं बि खणे, ऐं उहा छोकिरी सिकू सां शादी करणु चाहे थी। जाड़ो कारो मतिलबु रुंडे जे लाइ मुसीबत थी वई आहे। अहिड़े हिसाब सां सिकू बि रुंडे खे हाणे धमकियूं ॾींदो, छो त हुनजे भाउ खे अलू खे बि तेणे मारियो हुयो। अहिड़े हिसाब सां उहो बि चवंदो हुयो रुंडो हाणे मूंसां बपाणी कंदो। पुटु तुंहिंजो जमशेर अॻी भाई लॻो पियो आहे। होॾां जेको सांवल आहे उहो फ़ैसिले तां मुतफ़िक़ हूंदो आहे त ठीकु आहे, चाकर ख़ान फ़ैसिलो कयो आहे, मूंखे क़बूलु आहे, लेकिन बहरहाल रुंडो इहो कोन भरे सघंदो, शेरर बि कोन भरे सघंदो। ॿी रही ॻाल्हि त हाणे गुलनार खे रिश्वत ॾेई तो भॼण जी कोशिशि करे रही आहे। इहा चंद्री माई जेका हुआ हसीना बेगम, बहरहाल उन में बि उहा ख़ासि कामयाबु न थी सघंदी। दोस्तों अगरि अपडेट सुठी लॻी महिरबानी करे शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।